अमजद अली चन्ना, असिस्टेंट प्रोफेसर ऑफ सिंधी, गवर्नमेंट इस्लामिया साइंस कॉलेज सखर। अॼु असां शाह अब्दुल करीम बुलड़िया वारे जा बैत पढ़ंदासीं ऐं उन्हनि जी तशरीह कंदासीं। शाह करीम जो बैत आहे त मूरख मूर न बुझणा, हेॾां होॾां कनि कटर जनी अखियुनि में, से कीअं पहिरीं पसंदि। बैत जी लफ़्ज़ी माना अव्हांखे ॿुधाईंदो हलंदुसि। मूरख माना नादान, भुलियल, बेसम्झ। मूर न बुझणा यानी हरगिज़ बि न सम्झणा, बुझणा माना सम्झणा, मूर न बुझणा यानी हरगिज़ बि न सम्झणा। हेॾां होॾां कनि, हेॾां होॾां कनि जो मतिलबु आहे त हू अजायो वक़्तु, अजायो कमनि में पंहिंजो वक़्तु विञाईंदा। कटर जनी अखियुनि में, हाणे जंहिंजे अखियुनि में कटर हूंदी, कटर मीन्स को पथर, को कुकुरो, का मिटी अची वेंदो त पोइ उहो न ॾिसी सघंदो आहे। त ईअं ई से कीअं पहिरीं पसंदि, त जंहिंजे अखियुनि में को कुकुरो आहे, को पथर आहे, का मिटी आहे, उहो ॾिसी न सघंदो आहे। त अहिड़े नमूने सां हिन जी जेका बातनी माना आहे त जंहिंजे दिलि में का दुनिया जी हुब हूंदी, दुनिया जो हिर्सु हूंदो, दुनिया जी लालच हूंदी, को गर्ज़ हूंदो, का गिलासत हूंदी दुनिया जी, को कीनो हूंदो, को साड़ हूंदो, का ॿियाई हूंदी, को धोखो हूंदो, उहो पंहिंजे पिरीअ जो जलवो न पसी सघंदो, पंहिंजे पिरीअ ताईं न पहुची सघंदो। जंहिंखे पंहिंजे पिरीअ सां मोहबत आहे, मोहबत हुजे, त उनखे घुरिजे त उहो पंहिंजो अंदरि, पंहिंजी दिलि दुनिया जे हिर्स खां, दुनिया जे लालच खां साफ़ु रखे। ऐं उहो जेके असां वटि क़दीम शाइर थी गुज़रिया आहिनि, जेके सूफ़ी शाइर थी गुज़रिया आहिनि, उन्हनि जो इश्क़ु, उन्हनि जो महबूब, उन्हनि जो पीरी, उन्हनि जो अलाह सां आहे। शाह करीम जो ॿियो बैत आहे त पाठियूं जान कजनि, रोई धोई अखड़ियूं, जर कजर जिन अखियुनि में, से कीअं पहिरीं पसंदि। पाठियूं लफ़्ज़ जी माना आहे साफ़, जान कजनि जेसीं ताईं न कजनि, रोई धोई अखड़ियूं, रोई करे जेसीं ताईं असां पंहिंजूं अखियूं साफ़ु न कंदासीं। जर कजर जिन अखियुनि में, जर मतिलबु पाणी, कजर मेरो पाणी, मिटीअ वारो पाणी जिन जे अखियुनि में हूंदो, से कीअं पहिरीं पसंदि, उहो पंहिंजे पीरीअ खे कीअं पसी सघंदा। त हिन बैत जो मक़सदु आहे त जेसीं ताईं असां पंहिंजूं अखियूं साफ़ु न कंदासीं, अने ईअं खणिजे त अखि तमसीली अंदाज़ में अखि शाह करीम ॿुधायो आहे, पर हिते उन अखि मां मुराद आहे दिलि। त असां पंहिंजी दिलि जेसीं ताईं दुनिया जे लालच खां, दुनिया जे हिर्स खां, कीने खां, साड़ खां, बुग़्ज़ खां, ॿियाईअ खां साफ़ु न कंदासीं, तेसीं ताईं पंहिंजे पिरीअ जो जलवो न पसी सघंदासीं।